अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो त तव्हां सभु ख़ुशि हूंदा ऐं अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखंदो। त दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं पोस्टर। त हलूं था असां फाइल में। फाइल खां पोइ न्यू खे जीअं असां सिलेक्ट कंदासीं त असां वटि खुली आयो। अॼु असां जेका वेथ रखंदासीं उहा रखंदासीं 1080 ऐं हेठि वरी रखंदासीं 20 ऐं ट्रेस रिज़ोल्यूशन। त मां ॾिसो शुरू खां वठी जेका मां ठाहींदो आहियां ट्रेस रिज़ोल्यूशन ॾींदो आहियां। क्रिएट कंदासीं, क्रिएट कयोसीं ऐं असां वटि प्रोजेक्ट ओपन थी वियो। सभ खां पहिरियों प्रोजेक्ट खे असां सेव कंदा आहियूं। तव्हां सेव तेसि ताईं नथा करे सघो जेसि ताईं तव्हांजी का हिकु लेयर सिलेक्ट न थियल हुजे। जेसि ताईं लेयर तव्हांजी सिलेक्ट थी वई पोइ तव्हां हुनखे सेव कयो। कंट्रोल एस था असां कयूं, कंट्रोल एस के सेव थी। अच्छा, असां खणंदासीं पेन टूल खयोसीं, हिते क्लिक कयोसीं। हिते क्लिक करे असां हिनखे थोरी हेठि गोलाई छिकींदासीं ऐं गोलाई पई थी अचेसि। हुनखे पोइ असां अल्टर दबाए हिनखे हिते क्लिक कयोसीं। वरी असां अल्टर खे छॾींदासीं ऐं अचे हिते क्लिक कंदासीं। हिन मां वरी हिकिड़ी असां हिनखे ॿी गोलाई ॾींदासीं। तव्हांखे नज़र अची रही आहे, हीअ गोलाई ॾिनीसीं ऐं वरी असां हिनजी अल्टर दबाए हिनखे कट कयोसीं। वरी असां हिनखे हिते छिके आयासीं, हिते ऐं हिन ॿिनि खे मिलायोसीं। हाणे असांजी ॾिसो, असां लेयर त हुन ते कमु पिया कयूं, असांजी हेॾां ॿी लेयर हिकिड़ी ठही वई। त असां हे सिलेक्ट कयोसीं। हाणे असांजो प्रोजेक्ट खे हिकिड़ी लेयर जो हे सेट थी वियो आहे। हाणे असांजो ब्लू कलर सिलेक्ट थियल हुयो त ब्लू अची वियो। असां हिन जो कलर थोरो चेंज करण जी कोशिशि कंदासीं। कलर चेंज थी वियो। हाणे हे त असांजो हिकिड़ी डिज़ाइन ठही। थोरो ज़ूम करे ॾिसूं था त सुहिणो लॻे थो। तव्हांजे साम्हूं आहे। हिनखे कंट्रोल टी कंदासीं। कंट्रोल टी कईसीं त ॾिसो साइड थोरी वॾी थी वई। हेॾे बि तव्हां हिनखे वॾो करे सघो था। पर अञा असां ज़ूम करे था ॾिसूं त किथे असां खां गड़बड़ त कोन्हे का थी। कंहिं जॻह धारा अगरि थी वञे त असांजो सवलो तरीक़ो आहे, मां तव्हांखे ॿुधायो आहे। जीअं हितां थोरी हल्की फुल्की गड़बड़ नज़र अचे थी त रबड़ खणो ऐं वञी हल्किड़ो ॾिसो, मां तव्हांखे ॾसियो आहे, रबड़ खणो ऐं ईअं हल्किड़ो टाइप सां हुनखे उहा गड़बड़ हुनजी डिलीट कयो। हीअ असांजो हिकिड़ो कलर ठही वियो। हाणे असां हिनखे कंट्रोल जे कंदासीं। कंट्रोल जे करण खां पोइ हिते असां हिन लेयर खे, जेका हेठी लेयर आहे असांजी, हुनखे थोरो असां हेठि खणी ईंदासीं। छो हेठि खणी ईंदासीं? जो असांजी इन जे मथां हिकिड़ी ॿी लेयर जो ॿियो कलर करिणो आहे। हाणे असां जेका ॿी असां लेयर ठाही आहे, शेप ठाहियो आहे, उनजो असां कलर थोरो रेड था कयूं। उनजो कलर असां हाणे सिलेक्ट कयो आहे, उनखे फिल कंदासीं। त हाणे हीअ जेका लेयर आहे असांजी, हीअ हिनजे मथां चढ़ियल आहे रेड कलर जी। हाणे असां छा कंदासीं, हिन लेयर खे खणी हेठां रखंदासीं। हाणे ॾिसो त ॿ कलर थी विया आहिनि, पर असां हिनखे रेड कलर वारी खे थोरो अञा रेड कलर वारी खे असां अञा हेठि कंदासीं ऐं इन खे हिकिड़ो स्टोक ॾींदासीं। स्टोक मूं ॾियणु तव्हांखे सेखारियो हुयो। रेड कलर वारी खे असां पकड़ोसीं, हिते ईंदासीं फैक्स में एफएक्स ऐं क्लिक कंदासीं त हे स्टोक नज़र अची वियो असांखे। हाणे हिन जो स्टोक वाइट सिलेक्ट थियल आहे त वाइट पोयां बैकग्राउंड आहे त शो न थींदो। अगरि असां हिन जो हिते ब्लू कंदासीं त उहो शो थी वेंदो जल्दी। ॾिसो सन्हड़ो थिए थो, छो जो पिक्सल वॾी आहे, असांजो प्रोजेक्ट वॾो आहे, त उनजे करे तव्हांखे नज़र अची रहियो आहे स्टोक, पर असांजो स्टोक नंढो आहे।
इन थोरो वधाईंदासीं त हे स्टोक ॾिसो ज़ाहिर थींदो वञे, जेतिरो वधाईंदासीं ओतिरो स्टोक असांजो ज़ाहिर थींदो वेंदो। पर असां हिनखे स्टोक ॾींदासीं हे कलर जीअं मज़ो करे बीहे। ऐं असां हिन जो स्टोक रखूं था 70। ऐं हिनखे छा कंदासीं, इन जो करे पोइ असां ईंदासीं इनर गिलो में। इनर गिलो जो साॻियो असांजो कलर ॼण थी थो वञे। असां हिनखे छा कंदासीं, थोरो वधाईंदासीं। हे जो ॾिसो न, हिन जो गिलो वरी मां थोरो हिनखे ज़ूम थो कयां, तव्हां ॾिसोसि अंदरि पियो थो ठहे। हिन जो गिलो ॾिसो अंदरि पियो थो ठहे हुयो। त असां हिन जो गिलो ओतिरो वधाईंदासीं जेतिरो हिन जो शेडो मज़ो करे। हाणे असांजी ॼण माना ॿ लाइनियूं 3 लाइनियूं ॼण असांजूं ॼण तयारु थी वियूं। ऐं हिन जो कलर असां थोरो अञा वाइट टाइप कंदासीं जीअं घटि ज़ाहिर थिए। हाणे असांजो स्टोक बची वियो ऐं इनर शेडो बची वियो। गिलो बि तव्हां हिनखे कराए सघो था। असां हिनखे कयोसीं गिलो। हाणे असां वञूं था हेठि। हीअ असांजी डिज़ाइन हेसि ताईं तयारु आहे। अॻिते हलूं था। अञा हिकिड़ी असां ॿी लेयर हिन जी ठाहींदासीं। कंट्रोल हिन जी था ठाहियूं, न हिन जी था ठाहियूं। हिकिड़ी कंट्रोल जे कंदासीं त असांजी हिकिड़ी साॻी हंध ते आहे। हीअ जेका आहे हिनखे असां हिन जे बि हेठां खणी ईंदासीं ऐं हिन जो कलर वरी असां साॻियो ई रखंदासीं ऐं हिनखे मथे खणी ईंदासीं। तव्हां आस्ता आस्ता नज़र अचे थो, ॾिसो हीअ अची वई। हाणे हीअ अची त वई, हिन जो कलर असां थोरो चेंज कंदासीं। साॻियो कलर हिन असां नथा रखूं। कंट्रोल टी जॾहिं कंदा आहियूं असां त असांजी हीअ सिलेक्शन थी वेंदी आहे ऐं हितां ईंदासीं। मां तव्हांखे सम्झाए चुको आहियां। हिनखे तव्हां थोरो हीअं कयो त मज़ो कंदो ऐं हिनखे तव्हां थोरो हेॾे कयो, हिनखे अञा थोरो हेॾे कयो। साइडुनि तां कलर न थींदो आहे असांजो, जेको ॿाहिरि हूंदो आहे उहो न थींदो आहे, उहो सोलो आहे, सिंपल आहे। हाणे हिते कयोसीं त असां हिनखे वरी थोरो वॾो कयोसीं ऐं हिन साइड खे वरी थोरो वॾो कयोसीं। तव्हां ॾिसो हे अची वियो। हाणे असां हिनखे छा कंदासीं, हेठि छिके खणी ईंदासीं। हीअ असांजी हिकिड़ी ॿी डिज़ाइन ठही वई। तस्वीर घुराईंदासीं। असां हिन मॉडल जी तस्वीर डाउनलोड कई आहे ऐं अची असां हिनखे रखियोसीं। हाणे तस्वीर असांजी थोरी वॾी आहे त असां हिनखे छा कंदासीं, तस्वीर खे थोरो नंढो कयोसीं, अञा नंढो कंदासीं ऐं हिनखे हिते अचे रखंदासीं ऐं इंटर कंदासीं। हाणे इंटर कईसीं त इहे हिन जे मथां थी वई। त असां छा कंदासीं, हिन तस्वीर खे सभिनी शेप जे हेठां रखंदासीं त हीअ असांजे हेठां हली वई तस्वीर। हाणे तव्हां ॾिसो त मॉडल ज़ाहिर पई थी थिए। असां हिनखे ओपन कयोसीं ऐं अची वरी असां हिनखे हिते कलर कयोसीं हिन जहिड़ो जहिड़ो हिन जो बैकग्राउंड आहे अहिड़ो ई। ओके कयोसीं, अची वियो। हाणे असां इहो ई सेम कलर हितां फिल कंदासीं। तव्हांजे साम्हूं आहे हीअ तस्वीर जो बैकग्राउंड बि चेंज थी वियो, हिकु जहिड़ो थी वियो आहे। हाणे असां हिन मथां टैक्स लिखंदासीं ऐं हिते ईंदासीं। हिन थोरो असां अॻ में ज़ूम कंदासीं जीअं असांखे ख़बर पवे। हिते लिखूं था नेचुरल, सॉरी कंट्रोल जे था कयूं, ॿी लेयर ठही वई। हिन हेठां अचूं था, हिन हेठां लिखूं था ब्यूटी। हाणे हे असांजो हिते नेचुरल ब्यूटी। ब्यूटी खे छा कंदासीं, असां हिन जी लेंथ थोरी वेकरी कंदासीं। जीअं हिते 90 आहे, असां 100 150 था कयूंसि, जीअं हिन जे हेठां बिल्कुलु अची वञे। असां हिनखे ब्यूटीअ खे कंट्रोल टी कंदासीं। कंट्रोल टी कयोसीं त अची वियो ऐं हिनखे असां हाणे असांजो हेसि ताईं तयारु थी वियो।
हाणे असां हिनखे छा कंदासीं, ॿ शेप ठाहींदासीं। पॉलीगन टूल खणंदासीं ऐं हिन जा जेके शेप आहिनि हिते 8 आहिनि, असां हिते हिन जा 3 कंदासीं ऐं असां हिनखे हिते हिकिड़ो नंढड़ो ठाहियोसीं, कलर ठही आहे हिकिड़ो। असां हिनखे कंट्रोल टी था कयूं, कंट्रोल टी करे घुमाईंदासीं ईअं। वरी असां कंट्रोल जे करे हिनजी हिकिड़ी ॿी लेयर ठाहींदासीं, उनखे थोरो मथे खणी ईंदासीं, हिनखे कंट्रोल टी कंदासीं, हिनखे वरी कंट्रोल टी कंदासीं, जीअं थोरो असां वरी नंढो कयूं, थोरो वॾो, थोरो वॾो ऐं एतिरो। हाणे थी वियो। हिन जो मथे जो असां वरी कलर कंदासीं वाइट। असां पॉलीथिन खे सिलेक्ट कंदासीं ऐं हिते ईंदासीं ऐं वरी हिन जो कलर वाइट कयोसीं। हाणे ॼण हे असांजो हिकिड़ो सेम लाइक हिनखे असां ग्रुप कयोसीं। ग्रुप करण खां पोइ असांजो ॼण ग्रुप सॼो थी वियो। असां हिनखे कंट्रोल टी कयोसीं ऐं असां हिनजे बिल्कुलु नंढो कयोसीं ऐं हिते रखियोसीं, ॼण असांजो हे लोगो तयारु थी वियो। ऐं नंढड़ो वञी वरी हिनखे चौरस कयोसीं ऐं कंट्रोल जी था कयूं, जीअं असां हिनखे ईज़िली तरीक़े सां ऑर्डर ॾेई सघूं। तव्हां हाणे साम्हूं आहे, मज़ो थो करे। हाणे असांजो कंट्रोल माइनस करे ॾिसूं था, मज़ो थो करे। हिनखे छा कंदासीं, असां हिननि जो बि असां ग्रुप ठाहींदासीं ऐं वरी हिन ॿिनि जो बि असां हिकिड़ो वरी ॿियो हिकिड़ो ग्रुप ठाहींदासीं। हिकिड़ो ग्रुप थी वियो। असां हाणे हिन जो छा था कयूं, कंट्रोल जे कईसीं, वरी हिनजी सॼी माना जी कॉपी ठही वई। शिफ्ट खे पकड़ोसीं असां, इहा हेठि डुकंदी ईंदी। हे तव्हांजो कंपनी जो नालो ऐं लोगो अची वियो। असांखे हाणे हिते टैक्स ॾियणी आहे। असां टैक्स में आयासीं ऐं हिते नंढड़ो हिकिड़ो बॉक्स था ठाहियूं। हुनजी जेका डिस्क्रिप्शन हूंदी आहे हीअ ऑटोमेटिक अची वई, जेका हुनजी लिखियल हूंदी आहे, तव्हां पंहिंजी ॾींदव। हाणे हीअ त अची वई, पर इहा खुली न पई बीहे, त असां छा कंदासीं, हेॾे ईंदासीं, 7 जॻह ते असां हिनखे 8 था कयूं ऐं असां हिन जो कलर जेका आहे 8 था कयूं। असां हिन जो कलर जेको आहे वाइट था कयूं। हाणे तव्हां ॾिसंदा हूंदव त लाइनियूं टेढ़ियूं मेढ़ियूं थियूं अचनि। इहे टेढ़ियूं मेढ़ियूं कीअं ख़तमु थींदियूं, विच ते कंदासीं, हिते कंदासीं त हीअं ईंदी। एडवांस में ईंदासीं, एडवांस में ईंदासीं त हिन पैराग्राफ में जॾहिं ईंदासीं त ॾिसो हिते वरी हिननि जी लाइन जी डिज़ाइन ठहियल आहे। हाणे असांजी हीअ हीअं खुली थी बीहे, त असां हिनखे छा कंदासीं, हिननि लाइन में बि स्पेस तव्हां घटि वधि करे सघो था। हिनजी 0 हिनमहिल ठहियल आहे, त असां 2% कईसीं ऐं बंदि करे ॾिसूं, इहो फ़र्क़ु अची वियो। असां हिन में वरी वापसि ईंदासीं, असां हिन जी छा था कयूं, 9% करे था चयूंसि। 9% हिन जी थी वई डिस्क्रिप्शन। हिनखे ऐं असां हिन ॿिन्हिनि खे सिलेक्ट कयोसीं ऐं हिन जे हेठां रखियोसीं, त असांजो इंट्रो यूअर कंपनी अची वियो। हिन ॿिन्हिनि खे वरी असां हिकिड़ो ग्रुप ठाहियोसीं, मथां लिखूंसि था इंट्रो, हे अची वियो। मां तव्हांखे सिंपल शयूं पियो सेखारियां। एड्रेस लिखीसीं, अगरि तव्हां चाहियो त हिते वरी पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर बि ॾेई सघो था। वरी हिते विच ते बीहारियोसीं ऐं हिन जो कलर वरी असां साॻियो रेड कयोसीं। हेठां वरी असां मोबाइल नंबर ॾेई छॾींदासीं। हमेशह उन्हनि जा PTCL नंबर हूंदा आहिनि ऐं हिन जो असां वरी कलर चेंज करे वाइट कयोसीं ऐं तव्हांजो पोस्टर तयारु थी वियो। हाणे असां हिनखे
ॾिठोसीं हे असांजो पोस्टर तयारु आहे। त पोस्टर ठाहिणु एॾो ईज़ी आहे। अगरि अञा हिकिड़ी शइ असां ॿी बि एड कंदासीं हिन में, जेका तव्हांखे मां हाणे वरी आख़िर में ॾसींदुसि। त असां रेक्टेंगल टूल खे कयोसीं ऐं हिते अची करे बिल्कुलु कोने ते अची करे हिन जो ट्रांसपेरेंट कंदासीं। ट्रांसपेरेंट वरी ईंदासीं स्टोक ते। स्टोक ते वरी असां अची हिनखे वाइट कलर कंदासीं। वाइट कलर स्टोक खणी असां हिनखे 8 था ॾियूंसि। 8 ते ॾिसंदासीं पूरो बीहे थो। 8 ॾिनोसीं ऐं असां हेॾे आयासीं त हे असांजो थोरो हेॾे अंदरि थी थो बीहे। थोरो असां हिनखे वरी ज़ूम कंदासीं जीअं असांखे हे ॾिसण में अचे। हिनखे बंदि कंदासीं ऐं हिनखे असां कंट्रोल टी कंदासीं जीअं हिते पूरो बीहे। दादा इंटर कईसीं। तव्हांखे किथां ॿाहिरि नज़र अचे थो त वरी उन पासे ॾांहुं वञिणो आहे तव्हांखे। जे हितां थोरो ॿाहिरि नज़र अचे थो त दोस्तो हे तव्हांजो पोस्टर तयारु थी वियो। हाणे तव्हां हिन जे पोस्टर खे अञा वधीक सुहिणो ठाहे सघो था। जेतिरो तव्हां कमु कंदो ओतिरो तव्हां सुहिणो हिनखे ठाहे सघो था। दोस्तो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। को सुवाल हुजे त तव्हां मूंखे इनबॉक्स करे सघो था। तेसिताईं जो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में।